Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर पंजाब जी रूलिंग खिलाफ दरख्वास्त फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में जुड़ियल बेंच तरफ़ां अॼु पौणे 6 वॻे फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त आर्टिकल 63A जी तशरीह वारो मामिलो तय थी चुको। हाणे वधीक तशरीह जी ज़रूरत नाहे। इन में को शक नाहे त पार्टी सरबराह जो अहम किरदारु आहे, पर वोटिंग लाइ हिदायतूं पार्लियामानी पार्टी जो हेड ॾींदो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त हिकु हसास मामले खे ॾिसी रहिया आहियूं। उन हवाले सां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जो जाइज़ो वठूं था। जज जी राय में यकसानियत हुजणु घुरिजे। जज जी राय हर तब्दील थियणु सुठो मिसाल नाहे। आऊं पंहिंजी राय ठोस बुनियादनि ते ई तब्दील कंदुसि। 18 ऐं 19 तरमीम में अक्सरियती राय असां ते लागू थियणु लाज़मी नाहे। सभिनी खे गॾिजी आइन मज़बूत करणो आहे। असांजो मक़सदु जमहूरियत खे मज़बूत करणु ऐं आइन जो निफ़ाज़ आहे। सवाल इहो आहे त फुल कोर्ट छो न? हिकु जहिड़नि ख़िदनि जी धार तशरीह छो? वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इहो कहिड़ो इंसाफ़ आहे जो इमरान ख़ान जो ख़त हिलाल ऐं चौधरी शुजा जो ख़त हराम आहे। हाणे मसइलो पंजाब में हुकूमत जो न, पर आइन ऐं इंसाफ़ जो आहे। हुकुमरान इतिहाद ॿुधाए त संदन कहिड़ा पसंदीदा जजिस आहिनि। चीफ जस्टिस जी बेंच खे फिक्स्ड बेंच छॾणु अफ़सोसनाक आहे। इहो फ़ौज खां पोइ सुप्रीम कोर्ट खे निशानो बणाए रहिया आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त ॿिनि वोटनि जी साज़िशी प्राइम मिनिस्टर ख़िलाफ़ बेइतमाद आणणी पवंदी। सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म हाउस में थियल गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस जो नोटिस वठे। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त पार्लियामानी पार्टी मज़बूत थियण तां ज़रदारी शरीफ़ ख़ानदान खे ख़तरो आहे। पंहिंजी पार्टीज़ में बादशाहत क़ाइमु करे वेठा आहिनि। सुप्रीम कोर्ट मां इंसाफ़ जी उमेद आहे। इंशाअल्लाह हमज़ा शहबाज जो अॼु आख़िरी ॾींहुं हूंदो। जंहिं गद्दारी कई आहे उन ते आर्टिकल 6 ज़रूरु लॻायो। मूं न आइन टोड़ियो, नई गद्दारी कई आहे। पर ॾही ख़त ते जांच थी आहे त आवाम आॾो पधरी करणु घुरिजे। न्यूट्रल खे सदाईं न्यूट्रल रहणु घुरिजे। सदर आरिफ अलवी सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान चयो आहे त सदर वटि को अख़्तियार नाहे त कंहिंखे डायलॉग करण लाइ चवे। सभु धुरियूं डायलॉग ते राज़ी हुजनि त ऐवान सदर किरदारु अदा करे सघे थो। वज़ीर आज़म सां सुठा लाॻापा न हुजण वारो तासुर ग़लति आहे। मौजूदा हुकूमत हेल ताईं 74 समरियूं उमाणियूं, 69 समरीज़ उन ई सही करे उमाणे छॾियूं हुयूं। नैब ऑर्डिनेंस, EVM ऐं गवर्नर पंजाब बाबति समरी रोकियूं हुयूं। उहे समरीज़ रोकण लाइ मूं ते को बि दॿाउ न हो। अमरीका पाकिस्तान सां लाॻापा ख़तमु नथो करणु घुरिजे। बिलावल अमरीका सां लाॻापा बहितर करण जी कोशिशि कई आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस खे ख़त लिखी 28 जुलाई ते जजिस मुक़ररी बाबति कमीशन जे इजलास ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। ख़त में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त मोकल ते वियसि त को बि इजलास शेड्यूल न हो। मुंहिंजे परॾेह वञण बैदि कमीशन जा 2 इजलास थिया। 28 जुलाई ते टियों इजलास बि मुंहिंजी गैर मौजूदगी में थींदो। जजिस मुक़ररी में हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सीनियर जजिस खे बाईपास करण खां अॻु चीफ जस्टिस जी नामज़दगी जो तरीक़ाकार गौर हेठि आंदो वञे। सुप्रीम कोर्ट जो सीनियर तरीन जज जजिस जी नामज़दगी जो तरीक़ाकार तय करण में नाकाम रहियो। जजिस मुक़ररी जे मामले ते चीफ जस्टिस जे तकड़ ते सवालिया निशान आहे। हुकूमत हिकु भेरो ॿीहर बिजली ₹3.5 फ़ी यूनिट महांगी करे छॾी। तवानाई जे वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर चयो आहे त काबीना बिजली जा अघ वधाइण जी मंज़ूरी ॾिनी आहे। 3 महीननि दौरान बिजली जे अघनि में वधीक इज़ाफ़ो कयो वेंदो। नवंबर खां पोइ बिजली सस्ती थींदी। 5 एक्सपोर्ट शोबनि खे तरजीही बुनियादनि ते सस्ती बिजली ऐं गैस मुहैया कई वेंदी। ये तो कोई ब्लाक गुजारन जो मुज़ाहिरो पुलिस ज़बरदस्ती आसूके जा शेल फायर कया आहिनि। असां ते सिधियूं गोलियूं हलायूं अथनि। काफ़ी लेडीज़ बि ज़ख़्मी थियूं आहिनि। काफ़ी माण्हुनि ते पथराव कयो अथनि ज़बरदस्ती। शेल पथराव कयो अथऊं। कराची में घासी ॻोठ खे गैर कानूनी करार ॾेई इमारतूं राहण दौरान अमले ऐं ॻोठाणनि में चकरियूं। एंटी इंक्रोचमेंट अमले पुलिस जी मदद सां इमारतूं राहण जी कोशिशि कई त रहवासियुनि मुज़ाहिमत कई। पुलिस तरफ़ां ॻोठाणनि खे चिड़विचिड़ करण लाइ लठबाज़ी ऐं शेलिंग। 3 औरतूं ज़ख़्मी। इलाइक़े वासियुनि एहतजाज कंदे ॿुधायो आहे त एंटी इंक्रोचमेंट अमलो
ऐं पुलिस बिना जवाब तंग करे रही है। पहिरीं दुकान राहे पट कया विया, हाणे वरी रिहायशी इमारतूं बि राहण जी कोशिश कई पई वञे। ॻोठ में वॾनि खां रहंदड़ समेत ख़ानदाननि खे बेघर करण न ॾिनो वेंदो, हुकूमत खे नोटिस जी अपील। सिंध में गैस्ट्रो, कालरा ऐं ॿियूं बीमारियूं तेज़ी सां पखिड़जण लॻियूं। हिक ॾींहं में 12 सूदो 3 ॼणा हयाती विञाए वेठा। इस्पतालनि में मरीज़ दाख़िल करण जी गुंजाइश घटिजी वई। जेकबाबाद में 8 वरे जी तानिया, कालरा में फौत, गैस्ट्रो में मुब्तला केतिरा ई ॿारड़ा इस्पताल भेड़ा। लाड़काड़ो में 50 खां वधीक ॿारड़ा गैस्ट्रो में विकोड़जी विया। जमाल शाह जे ॻोठ केवड़ो ज़रदारी में गैस्ट्रो विघे नीगर मुमताज़ ज़रदारी हयाती विञाए वेठो। 15 खां वधीक ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला। टंडो बाघोजी इस्पतालुनि में 12 सूदो 16 खां वधीक गैस्ट्रो जा मरीज़ दाख़िल। खैरपुर में वधीक 78 ॿारड़ा इस्पताल भेड़ा थियण बाद 2 ॾींहनि में गैस्ट्रो मरीज़नि जो अंग 300 थी वियो। काज़ी अहमद जे ॻोठ साहिब खान ज़रदारी में नौजवान मुमताज़ ज़रदारी गैस्ट्रो विघे फौत। मरीज़नि जे वारसनि तरफ़ां इस्पतालनि में सहूलियतुनि जी खोट जूं दाहूं। सिंध में वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसात इंतज़ामी उपाउनि जा पोल खोले छॾिया। सखर जी रिहायशी तोड़े कमर्शियल इलाइक़नि में गोड़े जेॾो पाणी बीहजी वञण सबबि शहरनि जा अहंज ॿीणा मटियारी, शहदादकोट, फैज़गंज ऐं खानपुर महर सूदो 2 शहरनि में घरनि अंदरि पाणी दाख़िल। कराची, मीरपुर ख़ास, दादू, पिथोरो, ढोरो नारो, सिंधड़ी, खिपरो, मोरो, गाजी खुआवड़, कोट लालू ऐं भरपासे बरसात। बिजली मवासिलाती निज़ाम डामाडोल। मलीर जे इलाइक़े गडाम में थधो डैम ओवरटॉप थियण बाद पाणी नंढा वॾा रस्ता ॿोड़े छॾिया। टूंकड़ नदी, गाजान ॻोठ ऐं खमीसो ॻोठ तोड़े ॿियनि ॻोठनि ॾांहुं वेंदड़ रस्ता पाणी आहिनि। पाणी में फाथल ॻोठाणनि खे अचवञ में ॾुखियायूं। सूरत-ए-हाल ख़राब थियण बावजूदि लाॻापियल अमलदार हरकत में न आया। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बरसातुनि बाद थधो डैम में पाणी जो वॾो वहिकिरो दाख़िल थी वियो आहे। स्पिलवेज़ ज़रिए डैम मां पाणी छोड़ निकाल करण में ॾुखियो थी वियो। हुकूमत खे तकड़ा उपाउ वठी रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जो मुतालबो। खीरथर जाबलू पट्टी ते बरसात बाद नए गाच में पानी की चाहड़ जारी। नए गाच 22 फुट वही अचण बाद आपाशी खातो अलर्ट। RD 50 वटि पानी की चाहड़ के मुंहुं ॾियण लाइ गॾी मशीनरी तलब। गाज जी पानी बरसाती भरपासे मौजूद केतिरनि ई ॻोठनि खे घेरे वरितो। हाजी खान ब्रिगवाला ऐं वाही पांधी वटि गाज जो पानी ओवरटॉप थियण लॻो। पानी जे तेज़ वहिकरनि सबबि रोड मुख़्तलिफ़ हंधनि तां टुटी वियो। काछे में ॿोॾि जहिड़ी सूरत-ए-हाल। इंतज़ामिया हरकत में न आई। काछे जो दादू ऐं जोही शहर सां ज़मीनी राब्तो काटा थियण सबबि समें ॻोठनि में ख़ोराक सूदो ॿियूं बुनियादी शयूं खुटी वयूं। गैस्ट्रो, बुखार ऐं चमड़े जूं बीमारियूं बि वधण लॻियूं। बरसाति ऐं नए जो पाणी में फाथल काछे वासियुनि तरफ़ां तुर्त रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू करण जी अपील। ऐं सरहद भरिसां काज़ी वाह मां 4 फुट डिघो वाॻू हथ। ॻोठाणनि काज़ी वाह में वाॻू ॾिसी वाइल्ड लाइफ खाते खे इतला कयो। वाइल्ड लाइफ खाते पहुची वाॻू खे ॿाहिरि कढी वरितो ऐं ॿीहर तालाब में छॾे ॾिनो। वाइल्ड लाइफ अमले जो चवणु आहे त वाॻू सफ़ारी पार्क में रखियलु हो, जेको बरसाती पाणी में लुढ़ंदो काज़ी वाह में दाख़िल थियो हो। इहा सुठी ॻाल्हि आहे त ॻोठाणनि ख़ौफ़ में अची वाॻू खे नुक़सानु न पहुचाए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस से वञे चूं एॾे वठूं था शॉर्ट ब्रेक।